जी तबाही जो सिलसिलो जारी है। मुतासिरनि जी ॿाहिर न थी सघी आहे। केतिरनि ई माण्हुनि जा घर ॾही पट पइजी विया आहिनि। मारूअड़ा वेचारा लड़पॾाइण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अरबाब अली मरी। दरिया खान मरी लॻ चौनारीअ में पवंदड़ मुसलसल बरसातनि सबबि उमराणी बिरादरीअ जा घर ॾही पट थी विया। पोहरियो करे पेट पालींदड़ मज़दूर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार थी कंहिं सहायता जा मुंतज़र आहिनि, पर मिसकिननि जी माली मदद लाइ हिन वक़्त ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या डीसी नौशरो फिरोज़ मुतासिरनि वटि न पहुतो। धरती टीवीअ सां ॻाल्हाईंदे हिननि चयो आहे त मुकमल तौर ते किरी विया आहिनि। जीअं त अंदरि सामान पियल हो, असां सामान न कढी सघिया आहियूं। असांखे हींअर अहिड़ी का जाइ न आहे जिथे रहूं, न को टेंट आहे, न को आयो आहे, न को चाचो बि थियो वेठो, उनखे असां कढण में शुरू थी वियासीं। तक़रीबन 2 कलाक लॻा उनखे असां कढण में तयारु हुआसीं। सभु ॿार बचा उते जेॾी महिल अची पहुता त पोइ हिते जेके 3 कमरा हुया असांजा बिल्कुलु मज़बूत ऐं पका हुया। का बि ॾीर कान हुई, का बि उन में ख़तरे जहिड़ी ॻाल्हि कोन हुई। असां सभु जंहिं महिल ओॾे वियासीं उहे 3 कमरा बिल्कुलु मुकमल असांजा किरी पिया। कचा आहिनि तो सिरूं आलियूं थी वयूं, वञी छितियूं टहिको पयूं कनि, बसि पोइ भॼी बचाई सिर बचाया अथऊं। ऐं जेको आहे पाणी हींअर बि वियो आहे, जाम निकिरण जी सहूलियत कान्हे का। पाणी बि वियो आहे जाम, नलका ॿुॾी विया आहिनि, नलकनि में गोॾे जहिड़ो पाणी आहे। सो पाणी भरण लाइ बि माना जेको आहे पागकशी वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। माली मदद करे अजा ॾिना वञनि जीअं परेशानियुनि ऐं तकलीफ़ुनि खां बची सघूं। कैमरामैन अयाज़ मरीअ सां गॾु अरबाब मरी, धरती टीवी न्यूज़, दरिया खान मरी।